रात भी खाली काने माके अल्लाह सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह सुभाणे का थिया मुझो जलसो अलाए के खबर आहे अलाए ना मीरपुर साकरे का घोड़ा बारी इन्हनि जे भरसां उते भी को अलाए शोरा रात जा शोरा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 15 तारीख बठोरे में आता वाली जलसो 15 तारीख बठोरो शहर हाँ ओ बिलावल ज़ोर फकीर परया बैठा मुनवर हाँ अच्छा हुआ वो ज़ोर फकीर सुभान अल्लाह मांखे याद कोन पवंदा आहिनि छोकरनि खे ख़लीफ़ो जो कोन्हे कोन त हे सॼो उहो कमु कंदा आहिनि अब सुभाणे काॾे हलबो की हा फलाणी जॻह ते हलो त हलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह है जेके पंहिंजे नमाज़ में आजिज़ी इंसारी ऐं ज़ारी कंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अकबर करे बि हंदा आहिनि ख़ुदा जी ज़ात जो क़स्म आहे त अखियुनि खां नीर पिया वहंदा था सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं उहे थी अल्लाह जा वली टीह आयत में रब फरमायो त वल्लज़ीन हुम अनिल लग़व मुअरिदून ऐं उहे जेके कहे बेहूदी ॻाल्हि जे तरफ़ वाझाईंदा नाहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये वली की निशानी हो गई सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजनि अखियुनि ते कंट्रोल कयो तूं बि नंगनि शर्मनि वारो आहे अॼुकल्ह मॉडर्न दौर थी वियो तमामु ॾुखियो इम्तिहान आहे अलाह से पनाह में रखे तव्हांखे असां मिड़नी खे पर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे दोस्तनि जी सिफ़त थो ॿुधाए पियो त वल्लज़ीन हुम अनिल लग़व मुअरिदून ऐं उहे जेके कंहिं बेहूदी ॻाल्हि जे तरफ़ वाझाईंदा नाहिनि वल्लज़ीन हुम लिज़्ज़कात फ़ाइलून ऐं उहे जेके ज़कात अदा कंदड़ आहिनि इहे वलियनि जूं सिफ़तूं आहिनि न त असांजे पाकिस्तान में एॾी पार्टियूं आहिनि पैसे वारियूं जेकॾहिं उहा ज़कात कढनि त असांखे कई मुल्क खां इमदाद वठण जी ज़रूरत न पवंदी घुराड़ पहे सुभान अल्लाह 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 अच्छा जेको एमपी एडवाइजर एमपी एमएलए हा हा माशाअल्लाह अल्लाह ख़ुशि रखंदुसि सुभान अल्लाह शाबस अथसि एतिरो वक़्तु आयो हा दस्तगीर बादशाह पीर शाह ख़ैब जी उर्स मुबारक में शिरकत कयई इन्हनि घरनि जी ख़बर मरण खां पोइ इन्हनि खे पवंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो 4 आयतूं 5 ॿुधो वल्लज़ीन हुम लिफुरूजिहिम हाफ़िज़ून ऐं उहे जेके पंहिंजे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह दाल बड़े वाथी हाँ सही राखड़े जा शौक़ न आहे छॾे इन्हनि ॻाल्हियुनि खे हे अखर अखर क़ीमती थई सुभान अल्लाह पेश
पोइ हिते त रुगो अली मुराद ज़ौर जे ॻोठ में वेठो आहे न, इहे ॻाल्हियूं अपनाए न त पोइ राति जो ॾिस त कीअं थो बगदाद ॾिसे, कीअं थो शाह नजफ अशरफ ॾिसे, कीअं थो करबला वारो दीदार करा भई। सुभान अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ऐं उहे जेके पंहिंजे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि, पोइ औरत हुजे या मर्द हुजे। सुभान अल्लाह। अॻिते अल्लाह ताला फरमायो त वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, ऐं उहे जेके पंहिंजनि नमाज़नि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि, उलाइक हुमुल वारिसून, इहे माण्हू वारिस आहिनि। कंहिंजा वारिस आहिनि? الذين يرثون الفردوس هم فيها خالدون। जेके फिरदौस जा, फिरदौस समझो था, जन्नतुल फिरदौस, जेके फिरदौस जा मालिक ऐं वारिस थींदा, से उन में सदाई रहंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा हिकिड़ी आयत मुबारक ॿुधो, अल्लाह ताला तो फरमाए बदल्लाकिनिल्लज़ीन तक़ा रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा नुज़ुलन मिन इंदिल्लाहि वमा इंदल्लाहि खैरुल लिल अबरार। सुभान अल्लाह। ये को जनरेटर तो हले बिजली ना है, उजड़ तो खपे। सुभान अल्लाह। माशाअल्लाह। कम तो अमीर